जेको जेरे जे मौज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हिनखे महीनो ॾेढ थियो आहे तकलीफ़ अथसि। जेरे जी कारो कामनि ॿुधायो अथनि डॉक्टरनि। 3-4 दफ़ा असां सखर शिकारपुर खणी विया आहियूं ग़रीबी हिसाब सां। हाणे एतिरी ताक़त न आहे जो इलाज विलाज कराइनि। नंढड़ा 2 बचा अथसि, भेनरियूं अथसि, भाउ हिकिड़ो अथसि। पाण ई कमाइण वारो इहो हिकिड़ो ई। मज़ूरी जहिड़ी थी तहिड़ी न थिए की मदद थी सघे। मुंहिंजे मुड़ुस जी मदद करे 50 लख ताईं घुरनि पिया। चवनि पिया तंहिंजो जहिड़ो कमु नथो करे रथ नथो ठाहे, इन जो 50 लख ख़र्चो ईंदो। भाउ जो बीमार आहे, मुंहिंजे लेवर जो मसइलो आहे जो असां लाड़काणे सखर ताईं इलाजु करायो आहे। जेको कुझु हुयो असां लाथो आहे। हाणे असां केतिरी हैसियत न आहे जो असांजो इलाजु करायूं। असांजनि खे अपील था कयूं त जी मदद कनि। तक़रीबन ख़र्चो हिन ते 50 लख रुपए ताईं अचे थो। जीअं त नाज़रीन अवां पोरत रशीद अहमद चने जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन जी घरवारी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इलाजु सरकारी सतह ते करायो वञे जीअं ही पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघे। इसरार अली चांडियो, KTN। मीरपुर बठोरो में शहरियुनि पारां बिजली जी अण एनानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त हिस्को अमलो कुंडा सिस्टम ते पैसा वठी बिजली